नाज़रीन, पाटीदान जे रूरल हेल्थ सेंटर में 75 मुलाजमन की बरतरफ़ी खिलाफ़ ऑल सिंध पैरा पीपल्स पैरामेडिकल ज़िले नौशहर फ़िरोज़ के सदर मीर एजाज़ राजपर की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। उन मौके ते अगवाणन आवाज़ टीवी के रिपोर्टर वकार राजपर सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। हेल्थ डिपार्टमेंट नौशहर फ़िरोज़ जे तरफ़ां 75 मुलाज़मन के जेके 1 खां 5 स्केल ताईं उन्हनि खे टर्मिनेट कयो वियो आहे बिना जवाज़ जे। उन लाइ अॼु असां ही एहतजाज करे रहिया आहियूं। पूरे डिस्ट्रिक्ट में असांजे यूनिटन ते एहतजाज पुरअमन एहतजाज असांजो रिकॉर्ड करायो वञे पियो। असां गवर्नमेंट ऑफ सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं बिलावल भुट्टो साहब के गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी असांजा जेके लथल मुलाज़िम जन 9 साल ड्यूटी कई आहे, जेके कोरोना में फर्स्ट लाइन ते ड्यूटियूं हुननि कयूं ऐं असां सां गॾु हुआ, उन्हनि खे अॼु बिना जवाज़ जे लाथो वियो आहे। उन्हनि जूं पगारूं बंदि कयूं, उन्हनि खे जल्द खां जल्द बहाल कयो वञे। ज़िले नौशहर फ़िरोज़ जे हेल्थ खाते जे असांजे 75 मुलाज़िमनि खे जेके हेठियां मुलाज़िम आहिनि वीचारा, जिन जो गुज़र सफ़र इन पघार ते हो, उन्हनि खे बिना कंहिं सबब जे हिकिड़े यक जुम्बिश कलम उन्हनि खे लाथो वियो आहे। 3-4 महीनो पियो थो हले, वीचारा दरपदर आहिनि। ईद मथां आहे। असां हेल्थ जे बाला अख्तियारनि खां ऐं बिलावल भुट्टो साहब खां, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयूं था त इन्हनि ग़रीबनि खे जेको बहाल करे हिननि जी खे फाक़ कशी खां बचायो वञे। डिपार्टमेंट नौशहर फ़िरोज़ जे 75 मुलाज़िमनि खे बिना कंहिं जवाज़ जे बरतरफ़ कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त इन्हनि ग़रीब मुलाज़िमनि खे जल्द खां जल्द बहाल कयो वञे ऐं ताकि इन्हनि में जेका बेचैनी आहे उहा ख़त्म थी सघे। असांजा हेल्थ जा मुलाज़िम 75 मुलाज़िम ज़िले नौशहर जा टर्मिनेट करे छॾिया आहिनि डिसंबर महीने में। ग़रीब वेचारा बचड़ेवाल जंहिंजो गुज़र सफ़र इन पघारुनि ते हो, असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं चेयरमैन पीपल्स पार्टी जनाब बिलावल भुट्टो अदरा पेचू CM सिंध के गुज़ारिश था कयूं, अपील था कयूं, बराए महिरबानी हिननि खे बहाल कयो वञे। 75 मुलाज़िमनि खे 4 महीना अॻु में टर्मिनेट कयो बिला जवाज़ जे। असांजो मुतालबो आहे त उन्हनि खे तुर्त बहाल करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। हेठि दर्जे जा मुलाज़िम जेके दरबदर आहिनि 4 महीननि खां, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। उन्हनि खे जल्द सां जल्द बहाल करे उन्हनि जो मदावा कयो वञे।